बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रियल इश्यूज़ में इरफान अली बुगे तरफ़ां भलीकार प्रोग्राम में सब खां पहिरीं असां सिंध जे उन्हनि बोर्ड सेटल इलाइक़नि जो जाइज़ो वठंदासीं त हाणे 5 महीननि खां वधीक अरसो गुज़री चुको आहे। अञा ताईं छा सबबु आहे जो इंतिज़ामिया उन्हनि इलाइक़नि मां पाणी निकाल नाहे कराए सघी। सिंध जे वॾे वज़ीर काल्ह दादू ज़िले जे मुख़्तलिफ़ बोर्ड सटियल इलाइक़नि जो दौरो कयो। सुपर हाईवे ते बस खे बाहि लॻण जे नतीजे में शहीद थियल 20 ॼणनि जे वारसनि सां पिणु ताज़ियत कई। इहो तव्हांखे ॿुधायूं त आवाज़ न्यूज़ तरफ़ां इहो मामिलो हाईलाइट कयो वियो त आख़िर छो इन्हनि जे वारसनि खे निधण को छॾियो वियो आहे। बहरहाल उनखां सवाइ चीफ सेक्रेटरी सिंध सुहेल राजपूत तरफ़ां सिंध हाई कोर्ट खे आगाही ॾिनी वई आहे त हाणे फ़क़ति 10% पाणी जेको बचियो आहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में, बाक़ी नेकाल थी चुको आहे। बहरहाल ॾिसूं था त काज़ी अहमद तालके अंदरि छा सूरत हाल आहे, उन हवाले सां असांजो रिपोर्टर ग़ुलाम हैदर बालादी आगाह कंदो। गॾो गॾु असांजो रिपोर्टर उतां जे कुझु साञावंद शहरनि सां पिणु ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो त ॿुधूं ऐं ॾिसूं। जी इरफान साहब, मां के ॿुधाईंदो हलां त तालके काज़ीमन में जेको हालिया बरसातनि जे करे तबाही आई, उहा तबाही जो जेको हिन महिल ताईं भरपाउ त न थी सघियो आहे, पर हिन महिल बि तालके काज़ीमन जा जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि उहे मुकमल तौर ते पाणीअ में बुॾल आहिनि। मथां ज़िला इंतिज़ामिया तरफ़ां सर्वे जेका कई वई आहे, उन सर्वे जा अंग अखर जेके जारी कया विया आहिनि, उन्हनि अंग अखरनि मूजिबि जेको आहे तालके काज़ीमन में 25,000 जे लॻभॻि जेके घर मुकमल तौर ते ढही पट पिया हुया ऐं उनखां अलावा 25,000 एकड़ जेका ज़मीन आहे उहा मुकमल तौर ते तबाह थी आहे। ऐं बरसातनि दौरान जेको 14 माण्हुनि जो अंग जेको ज़ाहिर कयो वियो आहे त 14 माण्हू बरसातनि दौरान फ़ौत थिया आहिनि। ऐं जेको चौपाए माल जी ॻाल्हि कजे त चौपायो माल 500 अंग अखरनि मूजिबि 500 ढोर जेके आहिनि मुकमल तौर ते मरी चुका आहिनि। जॾहिं त असांजी हितां तालके काज़ीमन जे सियासी समाजी धुरियुनि ऐं शहरियुनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे हिन मामले ते, त उन मुकमल तौर ते इन रिपोर्ट खे रद्द कंदे चयो आहे त हीअ जेको आहे रिपोर्ट बिल्कुलु अधु हुअण जे बराबरि आहे। जॾहिं त हितां जी जेका ज़मीन आहे उहा 50,000 जे लॻभॻि एकड़ जेका मुकमल तौर ते तबाह थी आहे ऐं घर जेके आहिनि उहे बि तक़रीबन लॻभॻि 50,000 जे क़रीब जेके मुकमल तौर ते ड्रही पट थिया आहिनि। ऐं इंतिज़ामिया तरफ़ां जेको आहे हिन वक़्तु बोर्ड मुतासिरीन जे बरसाति मुतासिरीन जे हवाले सां जेको आहे ॿिज जी रक़म जारी करणी हुई, उहा बि हिन महिल ताईं जेका आहे हितां जी अवाम खे नाहे मिली सघी। जॾहिं त फ़सुलु जेको आहे हिन वक़्तु बि मुकमल तौर ते काइजी चुका आहिनि। ऐं ॿिए पासे जेको आहे घरनि जे लाइ जेका इमदादी रक़म जारी करणी हुई सिंध हुकूमत खे, सर्वे कंप्लीट हुजण खां पोइ फौरी तौर ते हिन महिल ताईं उन मां बि 1 रुपयो बि हितां जी अवाम खे जेको आहे नाहे मिली सघियो। हितां जी अवाम जेको सिंध गवर्नमेंट खां फिलफोर मुतालबो कयो आहे त जल्द खां जल्द जेके इमदादी रक़म आहे उहा जारी कई वञे, त जिते हितां जा जेके माण्हू आहिनि उहे पंहिंजे घरनि में मुंतकिल थी सघनि। जी का बि सियासी माण्हुनि कंहिं बि जेके अॻुवान आहिनि या साहिब हैसियत कंहिं बि ग़रीबनि जी का बि सपोर्ट न कई आहे। हिमत बंदा मदर ख़ुदा इहे जेके आया आहिनि मिलिया आहिनि NGOs खां, यूरोप मां मिलिया आहिनि, सभिनी सियासी माण्हुनि पंहिंजा घर भरिया आहिनि। को कंहिं सां मुख़लिस न आहे, सचाई न आहे, सिर्फ़ु पंहिंजा घर भरिया अथनि। ग़रीब हिते उॾनि पिया, दरबदर थी विया आहिनि, घर तबाह थी विया आहिनि, का शइ कान ॾिनी अथनि। माण्हू पंहिंजी हिमत बुखूं पिया काटीनि। असां गवर्नमेंट खे, चीफ ऑफ जस्टिस खे अपील था कयूं, चीफ ऑफ स्टाफ खे अपील था कयूं त अज़ालो कयो वञे हिन अवाम जो। किरां वेंदा आख़िर? जेके आया आहिनि सियासी माण्हू पंहिंजे घर में भरिया पिया आहिनि, मूं पंहिंजी अखियुनि सां ॾिठा आहिनि। पाणी कढाए न सघिया ऐं उन खां पोइ उहो पंहिंजी मर्ज़ीअ सां पाणी सुके पियो, कुदरती तौर ते उस माना सिज उनखे सुकाए पियो। बाक़ी असां वटि अहिड़ी का टेक्निकल का मशीनरी को बि लिफ्टूं वग़ैरह हणी हिननि पाणी कोन कढायो, त उहो अञा ताईं बि तव्हां ॾिसंदो काज़ीमत शहर मोड़ खां यको मथे इलाही ज़मीनुनि में पाणी जेको आहे सो बीठो आहे। ॿियो पाणी आस्ते आस्ते पंहिंजो पाण जॻह वठी ऐं ढोरनि में ऐं उते ई जेको आहे हींअर किथे 5 फुट किथे 10 फुट पाणी बीठो आहे, आख़िर में बि किथे 2-3 फुट पाणी बीठो आहे। ॿियो हिननि जो जेको इमदादी सिलसिलो उहो बि ॾाढो सुस्त रफ़्तारी वारो हुयो। माण्हुनि खे पहिरीं NGOs माण्हुनि पंहिंजी मदद पाण इहे बिरयानियूं ऐं कुझु ॾिनो, पोइ हुकूमत ॾाढो देरि सां पहुती माण्हुनि वटि, जंहिंजे करे माण्हू वधीक तकलीफ़ुनि में अची विया। उन खां पोइ हाणे हुकूमत अञा त माना सर्वे जेकी थी आहे उनजो फ़िलहालु माण्हुनि खे कुझु मिलियो कोन्हे। जेके हींअर हालिया बरसातुनि में जेके तबाहकारियूं असांजे तालके काज़ीमन में थियूं आहिनि, उन जी जेका गवर्नमेंट जे तरफ़ां जेका रिपोर्ट जारी थी आहे, इंतिहाई अफ़सोस बि थिए पियो ऐं ॾुख बि थिए पियो त उहे तबाहकारियूं जेके हिन वक़्तु बि हुननि जे साम्हूं पियूं आहिनि। मां ॿुधायां थो त मूंखे ख़बर पई आहे त को
35,000 या 25,000 एकड़ चवनि था ज़मीन। मां चवां थो तव्हां तालके काज़ीअमद जो हिन वक़्तु बि ॾिसो, हेतिरा महीना गुज़रण जे बावजूदि हिन वक़्तु बि जेका ज़मीन पाणी हेठां उहा 25,000 खां मथे आहे। ऐं हू था चवनि त जेके अॻु में तबाहकारियूं थियूं आहिनि, तो असां हीअ जेका रिपोर्ट इन्हनि जारी कई आहे, असांखे अफ़सोस आहे त हिकिड़ो त हिन वक़्तु ताईं सिंध हुकूमत का बि उन्हनि खे रिलीफ न ॾेई सघी आहे। जेके माण्हू अञा ताईं बेयारो मददगार पिया आहिनि, उन्हनि जे वटि खाइण पीअण लाइ कुझु कोन्हे। हिन वक़्तु बि हू मजबूरी वारे आलम में आहिनि। माण्हू हाणे पंहिंजा घर पिया खपाइनि, जेके शहरनि में वेठा पंहिंजूं ज़मीनूं पिया खपाइनि। हींअर त रुॻो ऐलान मथां कनि था त जो कज जो बनीअ जो ॿिज वग़ैरह ॾियनि था। कंहिंखे मिलियो आहे? मुख़्तियारकार हिते वेठा आहिनि पंहिंजी मनमस्ती, हा जेके मनपसंद माण्हू आहिनि उन्हनि खे ॾियनि था। उन्हनि जूं फ़ोनूं बि अचनि थियूं, उन्हनि खे चवनि था बाबा हाणे इनखे ॾियो। उन भले कंहिंजा 2 एकड़ लिखियल आहिनि त उते 10 एकड़ जो बि लिखी था छॾनि। जिते हक़ी 20 एकड़ आहिनि उते लिखनि कोन था। ऐं अफ़सोस आहे त ज़िले इंतिज़ामिया थी चवे त हिन तालके काज़ी में टोटल 14 माण्हू मुआ आहिनि। माण्हू त अञा मरनि पिया, उन्हनि तबाहकारियुनि जे करे मरनि पिया। मां सम्झां थो जो असां जेको अंदाज़ो लॻायो त हिते 50-60 खां मथे माण्हू जेके मरी विया आहिनि। पाणी बीठल आहे, पाणी जो निकाल न थी चुकियो आहे। ऐं हिकु त पाणी बि वञण जे करे माण्हू आबादी न करे सघिया आहिनि। आबादी त पंहिंजी जॻह ते, पर अञा 1,000 जी तइदाद में माण्हू जेके बेयारो मददगार बणियल हुया, उन्हनि जी बि का वार न थी सघी आहे। हिकु तरफ़ हुकूमतियूं दवाऊं आहिनि त असां सर्वे करे माण्हुनि खे 50,000 खां 3 लख रुपए तो घर जी अॾावत लाइ ॾींदासूं, उहे कंहिं माण्हू खे न मिली सघिया आहिनि। जॾहिं त बुखुनि खां पाउ थियल माण्हू वरी मथां सर्दी जेका अची चुकी आहे, उन सर्दीअ बि उन्हनि माण्हुनि खे हणी सोढ़ो करे छॾियो आहे। पर अञा बि किथे उन्हनि जी वार कंदड़ इंतिज़ामी तौर ते असांखे नज़र न पई थी अचे। नाज़रीन, काज़ी अहमद जी सूरत-हाल तव्हांजे साम्हूं रखीसीं। तव्हां असांजे रिपोर्टर जी बि ॻाल्हि ॿोल ॿुधी त हेतिरा महीना गुज़रण जे बावजूदि इंतिज़ामिया पाणी नेकाल करण लाइ संजीदगी न ॾेखारी। ॿिए पासे जेके डथल घर आहिनि उन्हनि खे तामीर कराइण लाइ सर्वे ई नाहे शुरू थी सघी त इन्हनि मुतासिरनि जा घर कीअं तामीर थींदा। गॾोगॾु इहे इल्ज़ाम लॻनि था इंतिज़ामिया ते ऐं उतां जे वस वारनि ते, उतां जे सियासतदाननि ते त जेको ग़रीबनि लाइ राशन आयो मुख़्तलिफ़ आलमी इमदादी तंज़ीमुनि तरफ़ां, मक़ामी NGOs तरफ़ां, इवन ख़ुदि सिंध सरकार जेको राशन फ़राहम कयो उहो हेॾां होॾां थी वियो। हाणे अंदाज़ो लॻायो त ग़रीबनि जो राशन बि नथो छॾियो वञे त ॿी कहिड़ी उमेदु रखी सघिजे थी। बहरहाल हाणे हलंदासीं लाड़काने ज़िले जे इंतिहाई अहम इलाइक़े सिंधू सभीता जे बुनियाद मोहन जे दड़े भरिसां यूनियन काउंसिल काराणी जा ॻोठाणा पिणु दाहूं करे रहिया आहिनि त ख़ुदारा संदनि ॻोठनि ऐं ॿनियुनि मां पाणी नेकाल कयो त जीअं हू पंहिंजी ज़िंदगी बहाल करे सघनि। पर उतां जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि खे त को अहसासु ई न आहे इन्हनि ग़रीबनि मथां। गॾोगॾु इंतिज़ामिया त बादशाह आहे, इंतिज़ामिया खे केरु को चवण वारो न आहे। यूसी काराणी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में छा सूरत-हाल आहे, असांखे आगाह कंदो असांजो रिपोर्टर ग़ुलाम मुस्तफ़ा झतियाल। हिन वक़्तु असीं तालके ॾोकरीअ जे मोहन जे दड़े भरिसां यूसी काराणीअ जे ॻोठ ग़ुलाम हुसैन भाण में असीं मौजूदु आहियूं, जिते बरसाति दौरान तमामु नुक़सानु थियो ऐं 4 महीना बरसाति के ख़तमु थी विया आहिनि। पर हिन वक़्तु बि ॻोठ जे चौधारी चेल खां मथे जेको आहे त पाणी बीठल आहे। हिन वक़्तु ताईं जेके ॻोठाणा आहिनि हू खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि ऐं ॻोठ जे चौधारी जेके आहिनि उहो पाणी उहो मौजूदु आहे। ऐं असीं उन ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू छा चई रहिया आहिनि। ऐं चौधारी हमचोरस पाणी बीठो आहे, तक़रीबन 5-6 हज़ार जेका ज़रई ज़मीन आहे उहा मुकमिल तौरु तबाह आहे। हींअर असांजे ॻोठाणनि जो असांजो जेको जियापो आहे इहो ई आहे ज़मीन जी जेको आहे सो खेती ॿाड़ीअ जो जेको आहे ग़रीबनि जो सहारो पोख कंदा आहिनि। हाणे हिननि जी न सावणी थी न सरो थी थिए, ईंदड़ सावणी वला आलम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजो नालो ग़ुलाम अकबर आहे। मां हिन ॻोठ जो आहियां, ग़ुलाम हुसैन बूटा जा भाण। असांजो ॻोठ तक़रीबन 100 घर आहे। असांजी उस पास में ॿनी जेकी आहे ज़मीनूं उहे माना 6,000 जरेब ज़मीनूं जेके आहिनि। कुझु हार पो कंदा आहियूं, कुझु ज़मीनदार बि आहियूं, ॿनियूं बि आहिनि पंहिंजूं। कुल माना पाणी हेठि आहिनि। पाणी जेको आहे असां वटि घटि में घटि 5 फुट बीठो आहे।
असां वटि गाह जो तीलो बि नाहे जो असां कंहिं गाह लुणी या विझूं ढोर खे। दग बि असांजो मुक़ाम आहे पाणीअ में, उन में बि 6 फुट पाणी बीठो आहे। वॾी असां सां बेआज बि आहे, वॾी असां नाजाइज़ी आहे। असां वटि पहिरियों असांखे कुझु न कुझु मिलियो, हाणे असांखे वरी असांखे कोन कंहिं बि ॾिनो आहे। वॾी महिरबानी हिते पता आयो असांजो अॼु ताईं दग बि अञा सुको न आहे। रोड में ते पाणी बीठो आहे 5-6 फुट अॼु बि पाणी बीठो आहे असांजे ॻोठ जो चौधारी ॿाहिरों। तक़रीबन असांजो 100-125 घर आहे, जंहिंमें असांजो को 2-3 घर चिंद सो बि हाणे मींहं खां पोइ ठहिया आहिनि, बाक़ी न त टोटली किरियल आहिनि। न थींदो पाणी चयोसीं 7 फुट पाणी बीठो अञा ॻोठ जे ॿाहिरां। 100 खनि माना 200-100 एकड़ ज़मीन असांजी उहा पाणीअ हेठि आहे। कुझु असां पंहिंजूं बनियूं आहिनि, कुझु हारपे ते कंदा हुआसीं, कुझु ॿियनि जूं बि बनियूं आहिनि, पर काराणी देह ऐं ॿुटनि जी देह सॼी ख़तमु आहे। हिते ॻोठ जो असां चङा आहियूं। हितां खां सवाइ हिते देह ॿुटनि जी आहे। हिते गुलाम साईं जा भाण आहिनि, ॻोठ असांजो इहो आहे। हे असांजी गुज़ारिश कयूं त असां 2 फसल विया आहिनि, नुक़सानु वॾो पियो आहे। ये असांजा मदद कनि, ख़ुदा कनि त पर ख़ुदा वधाईंदो न। असां अलाही आसिरे इन MP वॾनि वज़ीरनि जे आसिरे आहियूं। जेके मदद करे सघनि त ख़ुदा कनि करे सघनि, असां अर्ज़ु कयूं था। इहो साईं इहो हार पोइ असां बि हिते कयोसीं, माना 20 जलेब खणो कयासीं। ॿुॾी वई समूरी हिते आबादी 200 माना जलेब हुई ॿुधी वियो आहे। वॾी तकलीफ़ आहे, असांजे घर बि किरी पिया कुल, दग में पाणी बीठो आहे। वॾो परेशान आहियूं। बिलावल साहब खे ॿिया पीला वज़ीर आला सिंध खे असांजी मदद कनि। पाणी 5-6 फुट बीठो आहे, कणकूं बि नथियूं थियनि। 40-50 जलेब 60 जलेब ताणी माना हिक जी आहे, दरपदर लॻी पियूं आहिनि। घर बि किरियल आहिनि, 100 खनि किरियल आहे, उन में 5-6 जेको मकान सही घर 100 घर 2-3 घर रहिया आहिनि, बाक़ी सभु किरियल आहिनि। बनी आहे जी 50-60 जे फसल कोन्हनि। नादीन असां मोहन दड़ो भरिसां यूनियन काउंसिल कारणी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में हेतिरा महीना गुज़रण जे बावजूदु आख़िर छा सबबु आहे पाणी नथो निकाल थिए, उन हवाले सां तव्हांखे आगाह करे रहियासीं। उतां जा चूंडियल नुमाइंदा, उतां जी इंतिज़ामिया, उन्हनि तरफ़ां इन्हनि मुतासिरनि खां बिल्कुलु लातालगी इख़्तियार कई वई आहे। मुतासिर बार बार उन्हनि खे चई रहिया आहिनि, इहे दावो करे रहिया आहिनि त असां तव्हांजा वोटर्स आहियूं, तव्हां असां खां वोट वठी विया त हाणे घटि में घटि असां सां ॾुखी महल असां सां गॾु बीहो, पर को ॿुधण वारो ई न आहे। बहरहाल हिते वक़्तु आहे ब्रेक जो। ब्रेक खां पोइ कुझु ॿियनि इश्यूज़ जो जाइज़ो वठंदासीं। ॾिसंदा रहो रियल इश्यूज़।